शहजादकोट में अक्सर रोड और रास्ते तबाह बर्बाद हैं। शहरी आज भी 40 साल पुरानी ज़िंदगी गुजारने पर मजबूर हैं, जबकि एमरजेंसी की हालात में मौजूदा रास्तों से गुजरना किसी बहुत बड़े इम्तिहान से कम नहीं। सफ़ा मरमत ना आहे थियल, रोड भगल आहिनि, टुटल आहिनि, डिलीवरी केस वारा भी वेल में आहिनि, रोड हर घटी जा गली जा, पर मेन रोड भी भगल आहिनि। अलाह जे टावर खां वठी ॾिसो मेन रोड भगल आहिनि। गड़ी करे रोड इहो ठहियो आहे त अध में बंदि पियो आहे। माना अहिड़ा मेन रोड, दोस्तली रोड आहे, इहो नाकारस मटीलर में इहो बि माना कमु न आहे थियल, इहो बि भगल आहे। पर इहो लाड़काणे वारो रोड भगल आहे। मेन रोड जेके बि भगल आहिनि, मनपसंदनि जूं घिटियूं ठाहियूं पई वञनि, मनपसंदि जा घर ठाहिया पिया वञनि, उन जे घरनि में अंदरि बेलाक सीसी लॻाया पिया वञनि। माना ॿाहिरि रोडनि जी का बि मरमत कोन्हे, का बि शहजादकोट में रोड जी सहूलियत कोन्हे। रोड जूं स्कीमूं आयूं न, जाम आयूं, पर कमु न पियो हले। ख़ुदा जेके रोड भॼी टुटी पिया आहिनि, पर बगे रोड खे तक़रीबन अॼु खां 15 साल थी विया आहिनि। रोड जी हालत ॾिसूं था, नई रिपेयरिंग थिए थो, माल बस ॿ ट्रकियूं लहनि थियूं, ख़बर नथी पए रोड बन ठही वियो। इन खां बाद में दोस्तली रोड आहे, तव्हां ॾिसो था पाण सॼो भगल आहे। सवारी वारो माण्हू त पंहिंजी जॻह ते आहे, पर पंध वारो माण्हू बि नथो घुमी सघे। ख़बर लॻी पिया, सॼो रोड तबाह लॻो पिया। सियासी माण्हू कहिड़ो बि हिते आहे, केर बि आहिनि, ॿाहिरि न असांजा, अहिड़ी का ॻाल्हि न। असां मक़सदु चवण जा त उन्हनि जे बंगलनि जे अॻियां ॾिसो त रोड तयारु लॻा पिया आहिनि, घिटियूं VIP लॻियूं पिया आहिनि। मनपसंदि माण्हू जेके बि आहिनि उन्हनि जो चवनि, ग़रीब जे लाइ कुझु बि न आहे। छो जो ग़रीब खे अलाह त हूअं मींहं में ॿोॾि में ॿोॾारे छॾियो आहे, वरी बि उहो ई तारींदो। पर हे अञा बि मथो दॿा ॾेई था छॾनि त उन्हनि जो अञा बि जीअं ज़लील थियनि, तबाह थियनि। असांजी इहा ई दुआ आहे त अलाह साईं उन्हनि खे सिहत ॾे, दिमाग़ ॾे, होश ॾे, पंहिंजे हिन शहर खे, पंहिंजे हिन कम खे, घिटियुनि रोडनि रस्तनि खे ठाराइण असां ग़रीबनि जे लाइ वॾी गनीमत आहे। दूसरी जानिब शहर के मस्तोई माला, मसन महला, बगोदड़ रोड, दोस्तली रोड समेत कई रोड रास्ते टूट फूट का शिकार हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहजादकोट।